बाडर शहर के ज़करिया कॉलोनी में चोर चोरी की वारदात करे स्टेबलाइज़र मोबाइल ऐं रोक रक़म 35,000 रुपया चोरी करे फरार थी विया। ज़करिया कॉलोनी में रिटायर्ड उस्ताद अली गौर कांदलो के घर की भित टुपी स्टेबलाइज़र बादत मोबाइल ऐं रोक रक़म 35,000 रुपया चोर चोरी करे फरार थी विया। ॿिए तरफ़ बाडर पुलिस वटि मुतासिर धुर जे रिटायर्ड उस्ताद अली गौर कांदलो के पुट तरफ़ां शहबाज़ कोलाची इख्तियार जोड़े जे ते चोरी की NC दाख़िल कराए छॾी। जनता वारसन जो चवणो त जवाबदार शहबाज़ कोलाची हिकु सहाफ़ीअ जो पिणु पुटु आहे जंहिं अॻ में भी नए बाडर के हिंदू दुकानदार आकाश कुमार के दुकान में लखें रुपया चोरी करे वियो। जवाबदार एक भेरो मंशात के केस में पिणु चालान थियल है। हिन वधीक चयो त जवाबदार बासर हुजण सबबि पुलिस बि लवाए रही है। वारसन अली गौर कांदलो ऐं उनके पुट मुख्तियार कांदले चवण है त बासर जवाबदार असांखे धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि त पंहिंजे फरियाद वापसि वरिती वञे, ॿी सूरत में खेनि संगीन नतीजा भोगना पवंदा। हिननि SSP लाड़काणू खां मुतालबो कयो त फौरन बासर जवाबदार ऐं उनजे टोले बाडर वासियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। खेनि फौरन गिरफ़्तार करे संदन खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतियात जो दायरो वसी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।